हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस जो फैसलो ॿुधाए छॾियो आहे। डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में संदसि हंज वरितल पुट लतीफ़ आकाश के मौत की सज़ा ॿुधाई वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया नाले वारे शायद डॉक्टर अवां खे ॿुधायूं पिया आकाश अंसारी कत्ल केस जो फैसलो ॿुधायो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त आकाश अंसारी कत्ल केस में संदसि हंज वरितल पुट के मौत की सज़ा ॿुधाई वई आहे। सिंध जे नाले वारे शाइर आकाश अंसारी कत्ल केस जो फैसलो ॿुधायो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया सिंध जे नाले वारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी कत्ल जो फैसलो ॿुधायो वियो आहे। डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में संदसि हंज वरितल पुट के मौत की सज़ा ॿुधाई वई आहे। डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में संदसि हंज वरितल पुट लतीफ़ आकाश के मौत की सज़ा ॿुधाई वई आहे। हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस जो फैसलो ॿुधाए छॾियो आहे। डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में संदसि हंज वरितल पुट लतीफ़ आकाश के मौत की सज़ा ॿुधाई वई आहे। हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस जो फैसलो ॿुधाए छॾियो आहे। डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में संदसि हंज वरितल पुट लतीफ़ आकाश के मौत की सज़ा ॿुधाई वई आहे। हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस जो फैसलो ॿुधाए छॾियो आहे। डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में संदसि हंज वरितल पुट लतीफ़ आकाश के मौत की सज़ा ॿुधाई वई आहे। हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस जो फैसलो ॿुधाए छॾियो आहे। हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस जो फैसलो ॿुधायो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस में संदसि हंज वरितल पुट लतीफ़ आकाश के मौत की सज़ा ॿुधाई वई आहे। तफ़सील मलकंदासीं। ब्यूरो चीफ हैदराबाद ज़फ़र हकड़ो खान। जी ज़फ़र हकड़ो, आगाह कजो त हैदराबाद की अदालत डॉक्टर आकाश अंसारी कत्ल केस जो फैसलो ॿुधायो आहे। वधीक फैसले में छा चयो वियो आहे? जी बिल्कुल, हैदराबाद जे मॉडल ट्रायल कोर्ट है जेको आहे सो तस्वुर अली जी अदालत उन जेको आहे सो डॉक्टर आकाश अंसारी जो जेको क़त्ल हुयो उन जो ॾोह साबित थियण ते संदसि जे पालियल पुट जवाबदार शाह लतीफ़ के मौत की सज़ा जो हुकुम जारी किया है। ऐं मौत की सज़ा के हुकुम वारो जेको फ़ैसिलो है वो अदालत थोड़ी देर अॻु ॿुधायो आहे। जेको आहे सो अॼु तक़रीबन जेके भी शाहिद हुया ऐं उन केस में या फरियादी या जवाबदार जे पासे जा जेके उन जे तरफ़ां जेको उन जी अमर या ॿिया जेके माण्हू हुया उन्हनि जा बयान कलमबंद कया विया हुया। ऐं जेको आहे सो अॼु थोरी देर अॻु अदालत फ़ैसिलो ॿुधायो आहे। फ़ैसिले में शाह लतीफ़ जेको पालियल पुटु हुयो डॉक्टर आकाश अंसारी जो उनखे सज़ाए मौत जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हैदराबाद जे सेशन कोर्ट में हिन वक़्तु वॾे तंग में जेको आहे सो सिविल सोसाइटी अदीब दानिश्वर मुख़्तलिफ़ जेके मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि, बदनीन सां तालुक़ु रखंदड़ ऐं डॉक्टर आकाश जा दोस्त बे वॾे तइदाद में मौजूदु आहिनि। ऐं उन्हनि जेको आहे सो डॉक्टर आकाश अंसारी जी शाइरी वॾे आवाज़ में झुंगारे ॻाई आहे। ऐं जेको आहे सो हिते तक़रीबन जेके बि अदीब दानिश्वर या मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ वकील अॻवान हिते पहुतल आहिनि। उन्हनि इहो चयो आहे त अदालत जेको आहे सो इंसाफ़ ॾिनो आहे डॉक्टर आकाश खे ऐं डॉक्टर आकाश अंसारी जे क़त्ल जो एतिरो जल्दी में जेको फ़ैसिलो ॾिनो वियो आहे सज़ाए मौत जो उनखे सभिनी जेको आहे सो हिते मौजूदु माण्हुनि सारायो आहे। बहरहाल अॼु हैदराबाद जे मॉडल ट्रायल कोर्ट जेको आहे सो डॉक्टर आकाश अंसारी जे क़त्ल केस जो ॾोह साबित थियण ते संदसि पालियल पुट शाह लतीफ़ खे सज़ाए मौत जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी अच्छा ज़फ़र, इहो ॿुधाए छो त लतीफ़ अदालत में कहिड़ो बयान ॾिनो, हुन ॾोह मञियो ऐं हिन फ़ैसिले खां बाद में आकाश अंसारी जी फैमिली जो कोई बयान साम्हूं आयो आहे? जी बिल्कुल, जेको शाह लतीफ़ जो बयान छो हुयो अदालत में उन ऐं उन जी अमर बयान ॾिना हुया। उन्हनि क़त्ल खां जेको आहे सो चयो त क़त्ल उन्हनि न कयो आहे ऐं जेको आहे सो शाह लतीफ़ चयो त उन जेको आहे सो खेसि फासाइण जी कोशिशि कई वई आहे ऐं हुन पंहिंजे पीउ जो क़त्ल न कयो आहे। उनखे पाले ताते
डॉक्टर आकाश वॾो कयो हुयो ऐं अहिड़ो कॾहिं क़त्ल जो सोचे बि नथो सघे। अहिड़ो बयानु ॾिनो हुयो हुन अदालत में, जंहिंखां पोइ जेको आहे सो जवाबदार जी अमर यानी डॉक्टर आकाश अंसारी जी घरवारी जेका आहे मुसमात हलीमा, उन पिणु बयानु ॾिनो हुयो त कंहिं साज़िश कयो त मुंहिंजे पुट खे जेको आहे हिन क़त्ल जे केस में फासायो थो वञे ऐं मुंहिंजो पुटु कातिल न आहे। अहिड़े क़िस्म जो बयानु जेको आहे सो अदालत में ॾिनो वियो। शाह लतीफ़ ऐं हुनजी अमर बि जॾहिं त ॿ हिकिड़ा शाहिद हुआ फरियादी धुर जा, उन्हनि पिणु अहिड़े क़िस्म जो बयानु ॾिनो त आकाश अंसारी खे क़त्ल करण में शाह लतीफ़ जो को बि जेको आहे सो इन्वॉल्वमेंट न आहे, हुनजो को बि हथु कोन्हे को। बहरहाल बाक़ी जेके अक्सर शाहिद हुआ, जेके वकील जेके केस में ऐं उन्हनि जी जिरह बि थींदी रही हुते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं बयान थींदा पिया विया त उन वक़्तु हुते जेको ॿिन्ही धुरनि जा वकील हुआ, उहे ॿिन्ही धुरनि जे माण्हुनि खां बयान ॾींदड़नि खां जिरह बि कनि पिया, सवालनि जा जवाब बि पुछनि पिया। बहरहाल अदालत इहो अॼु जेको फ़ैसिलो ॾिनो आहे, उन फ़ैसिले मुताबिक़ जेको आहे सो जवाबदार शाह लतीफ़ ते ॾोह साबित थियो। डॉक्टर आकाश अंसारी खे बेदर्दी सां सारे क़त्ल करण जो, जंहिंखां पोइ अदालत जेको आहे इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त हुनखे जवाबदार खे मौत जी सज़ा जो। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी सफ़र हिकिड़ो आगाह करण लाइ।